कश्मीर जे इलाइक़े घेलपुर में चौपाई माल जी चोरी तां बिंदुरनि में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। कोश ऐं शर बिरादरी जी बिंदुरनि में माल जी चोरी तां झेड़ो थियो आहे। फायरिंग जी डेवट में भूरेशर, मारूफ शहर ऐं नूर मोहम्मद कोश मारिजी विया। अवां खे ख़बर ॾियूं पिया कश्मीर जे इलाइक़े घेलपुर में चौपाई माल जी चोरी तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। कोश ऐं शर बिरादरी जी बिंदुरनि में माल जी चोरी तां झेड़ो थियो आहे। फायरिंग जी डेवट में भूरेशर, मारूफ शहर ऐं नूर मोहम्मद कोश मारिजी विया। तफ़सील मलकंदासीं सिंटीवी न्यूज़ रिपोर्टर किरपाल केसवाणी खां। जी किरपाल, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी कश्मीर के घटे वाले इलाके घेलपुर में जो है चौपाई माल जी चोरी वाले मामले का शर ऐं कोश बिरादरी विच में जो है झेड़ो थी पियो है। धोरिन तारा हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई है। फायरिंग के नतीजे में गोलियूं लॻण करे भूरीशर पंहिंजो नूर मोहम्मद कोश ऐं मारूफ शहर जेका उहे मौके ते मारिजी विया आहिनि। हिकु ॼणो अनवर शहर जेको सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। हिन महिल बि जेको आहे धोरिन में जेको आहे छिकतार बरक़रार आहे। इलाइक़े में जो खौफ़ वारी सूरत हाल आहे। धुरिन पारां जदीद मोर्चाबंदी जदीद हथियारनि सां हिन महिल हिक ॿिए मथां फायरिंग कई पियो वञे। जी महिरबानी वांची किरपाल आगाह करण लाइ।